हक़ मौजूद जी सिंध दोस्तों, अॼु वॉइस फॉर मिसिंग पर्सन्स फोरम पारां कराची प्रेस क्लब आॾो सिंध मां जबरी तौर ते रियासती इदारनि पारां खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि सियासी कारकुननि जी आज़ादी जे लाइ कराची प्रेस क्लब आॾो पुरअमन सियासी एहतजाज करण दौरान कराची पुलिस ऐं सिविल वर्दी में जेके दहशतगर्द हुआ उन्हनि असांजी सिंध जी नियाणियुनि भेण ससुई लोहार भेण नीलम आरेजो ऐं भेण अफरोज़ कटपर समेत असां समूरनि दोस्तनि खे एडवोकेट मोहबाज़ा सिंध सोलियागी फोरम जो मरकज़ी सेक्रेटरी जनरल मूं समेत ऐं ॿिया काफ़ी दोस्त जंहिंमें सरमद इकरार ऐं ॿिया काफ़ी दोस्त उन्हनि खे पुलिस ऐं सिविल वर्दी में जेके हुआ मलबूस माण्हू उन्हनि ज़बरदस्ती असांखे गहले ऐं तशदुद करे केतिरनि दोस्तनि जा कपिड़ा फाटी पिया ऐं तशदुद करे असांखे खंबे आर्टिलरी थाणे खणी विया हुआ, जिथे बि असां वज़ामत कई ऐं उते धरणो आयो ऐं सॼी सिंध जे बादशाह नौजवाननि सियासी समाजी कारकुननि ऐं सिंध जी सियासी समाजी तंज़ीमुनि ऐं इंटरनेशनल मीडिया ऐं सिंध जे समूरे बाशऊर तबिके जेको आहे सोशल मीडिया ते जेको असांजे लाइ आवाज़ु उथारियो, असां उन्हनि जा थोराइता आहियूं, जंहिंजे करे पुलिस जेको आहे उहा पाण वाइड़ाइप जो शिकार थी वई ऐं उन्हनि असांखे अधु कलाक जे अंदरि जेको आहे आज़ादु कयो। कंहिं ज़ाती फ़र्द जेको आहे कंहिंखे आज़ादु न आहे करायो, पर सॼी सिंधी क़ौम जो उहो बाशऊर तबिको जेको आहे असां उन्हनि जा थोराइता आहियूं। उन में केतिरा ई असांजा वकील दोस्त हुआ, केतिरा ई सियासी समाजी पार्टियुनि सां लाॻापियल दोस्त हुआ ऐं सिंध जो शऊर हो जंहिं सोशल मीडिया ते असांजे लाइ आवाज़ु उथारियो गॾियल तौर ते ऐं असां समूरा जेके दोस्त आहियूं, असांजी जेके भेनरूं आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वियो। पर आउं तव्हांखे हिकिड़ी शइ वाज़े कंदो हलां, हुननि एॾो सवलाई सां असांखे आज़ादु न कयो, पर पुलिस जी कोशिशि इहा हुई त असां समूरनि खे जेका बख़्तरबंद गाॾी थींदी आहे उन में जंहिंमें कैदी खणिया वेंदा आहिनि उन्हनि में ज़बरदस्ती असांखे विहारे किथे ॿिए हंधि शिफ्ट करण जी कोशिशि कई पई वई, पर उते असां गॾियल तौर ते एहतजाज कयोसीं। साईं इनाम अब्बासी भेण ससुई लोहार नीलम ऐं असां समूरनि एहतजाज कयो आहे। उते थाणे जे अंदरि असां 15-20 मिंट या अधु कलाक एहतजाज कयो आहे ऐं उनखां पोइ मीडिया जा दोस्त आया आहिनि, जंहिंखां पोइ हुननि ते पुलिस ते जेको प्रेशर थियो आहे सोशल मीडिया जे ज़रिए सिंध जे क़ौमी कारकुननि सियासी समाजी वर्करनि ऐं समूरनि सिंध जे घणघोरनि ऐं वकीलनि जे तरफ़ां जेको प्रेशर आयो, उनखां पोइ मजबूरनि जेको आहे हुननि असांजी ॻाल्हि मञी त असां कंहिं गाॾी में न वेंदासीं, पर उतां थाणे खां पंधु वेंदासीं प्रेस क्लब। नतीजे तौर ते पुलिस जूं केतिरियूं गाॾियूं ऐं पुलिस जी नफ़री जेकी आहे असां पंधु वियासीं, हू असांजे पोयां हुआ, पर सिंध जे बाशऊर नौजवाननि खे सिंध जे सियासी कारकुननि खे असां वरी सलाम था कयूं जेके उन वक़्तु प्रेस क्लब ते पहुता ऐं असांखे मान ॾिनो ऐं असां सां गॾिजी हिकिड़ो दफ़ो ॿीहर एहतजाज कयो। असां कराची प्रेस क्लब ते छॾे अचण खां पोइ बि अधु खां मुनो कलाक एहतजाज कयो आहे। उते बि जीअं सिंध तहरीक जा दोस्त ऐं सिंध जा सियासी समाजी कारकुन ऐं वकील दोस्त ऐं काफ़ी ॿिया जेको साफ़ी दोस्त हुआ पहुता, असां उन्हनि जा थोराइता आहियूं जिन असांजे लाइ आवाज़ु उथारियो। ऐं आउं तव्हांखे वाज़े कंदो हलां त हीअ सिंध जे बाशऊर माण्हुनि जी जेका सिंध जे शऊर जी जेका फतेह आहे त हुननि असांजे लाइ आवाज़ु उथारियो ऐं असां आज़ादु थियासीं। असां ख़ामोश न विहंदासीं। असां रियासती इदारनि खे ऐं रियासत खे इहो सिधो ॿुधाइण था चाहियूं त असां पुरअमन तरीक़े सां इहो असांजो हक़ु आहे, इहो सियासी असांजो इंसानी ऐं कानूनी हक़ु आहे त असां पंहिंजनि माण्हुनि जी आज़ादी जे लाइ पुरअमन एहतजाज कयूं। तव्हांखे जेकॾहिं असां ते को बि लिगेशन आहे त तव्हांजा पंहिंजा इदारा ठहियल आहिनि, तव्हांजूं कोर्टूं ठहियल आहिनि ऐं तव्हांजा कानून ठहियल आहिनि। तव्हां जेकॾहिं पंहिंजनि कोर्टुनि खे पंहिंजनि कानूननि खे आइननि खे तस्लीम नथा कयो त बराए महिरबानी पंहिंजनि कानूननि खे आइननि खे तीरी ॾी साड़े छॾियो ऐं कोर्टुनि खे ताला हणी छॾियो, छो जो तव्हां पाण ई उन्हनि जी इनहैरिफी कयो था। जॾहिं त तव्हांजो कानून ऐं आइन चए थो त जेकॾहिं कंहिं फ़र्द ते केॾो बि वॾो जेको ॾोह आहे साबित थिए थो त उनखे बि 24 कलाक जे अंदरि तव्हांखे कोर्ट में पेश करिणो आहे, पर तव्हां अदालत खां मावरा थी करे सिंधी माण्हुनि जे घरनि में छापा हणी सिंधी नियाणियुनि जी तज़लील करे चौदीवारी जो तक़दुस पामाल कंदे तव्हां घरनि में घिड़ी करे उन्हनि माण्हुनि खे खंबे गुम था करे वञो। तव्हां कुलभूषण यादव जेकड़ो दहशतगर्द आहे उनखे बि जेको काउंसलर रसाई ॾियो था, उनखे बि उनजी फैमिली सां मिलाइण जे लाइ तव्हांखे ॾियो था, पर जेके हिन धरती जा सिंध धरती जा वारिस आहिनि, जेके सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कनि था, जेके सिंध जी ख़ुशहाली जी ॻाल्हि कनि था, उन्हनि खे तव्हां जबरन खणी था वञो लाक़ानूनी तौर ते गैर कानूनी तरीक़े सां, जेका आउं सम्झां थो इंसानी हक़नि जी संगीन लताड़ आहे। ऐं सिंध जे ऐं दुनिया जे आलमी ज़मीर खे अपील थो कयां ऐं दुनिया जी इंसानी हक़नि जी समूरी तंज़ीमुनि खे अपील थो कयां त हिन बरबरियत हिन ज़ुल्म हिन ॾाढ ऐं जबर जे ख़िलाफ़ तव्हां आवाज़ु उथारियो ऐं नोटिस वठो, हिन रियासत जे मथां हिकिड़ो दबाव पैदा कयो त हीअ सिंध में जेका लाक़ानूनी जी इंतिहा आहे, जेका हीअ बरबरियत जी इंतिहा आहे, जेके सिंधी माण्हुनि खे खंबे गुम करे तव्हां लापता था करे छॾियो। जॾहिं उहे माण्हू उन्हनि जा वारिस कंहिंजो पीउ गुम आहे, कंहिंजो भाउ गुम आहे, कंहिंजो पुटु गुम आहे, उन्हनि जे ख़ानदाननि ते छा गुज़रंदो हूंदो, तव्हांखे उनजो शर्म कोन्हे, उन्हनि जो हया कोन्हे। तव्हां
तव्हां केतिरनि ई माण्हुनि जूं झोलियूं ख़ाली करे छॾियूं आहिनि तव्हां सिंधी माण्हुनि जा चिचड़ लाश असांखे उछलाए ॾिना आहिनि असां सम्झूं था तव्हां इहे जेके हरुबा इस्तेमालु कयो था गिरफ़्तारियुनि जा खंभे गुम करण जा ऐं उहे असांखे कमज़ोर करण जे लाइ कयो था असांखे ईसाइण जे लाइ कयो था पर असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असां कंहिं बि सूरत में न ॾिसींदासीं इन अमल सां असांजो इहो हक़ क़ानूनी हक़ आहे इंसानी हक़ आहे त असां उन ज़ुल्म उन बरबरियत उन ॾाढ जे ख़िलाफ़ु आवाज़ बुलंद कयूं ऐं आवाज़ बुलंद कंदा रहंदासीं ऐं सॼी सिंध जे क़ौमी शऊर खे अपील थो कयां त सुभाणे वॉइस फॉर मिसिंग पर्सन पारां हैदराबाद में थींदड़ एहतिजाज में हज़ारनि जे तादाद में गॾु थी करे हिन रियासत ऐं हुन जे इदारनि खे ॿुधायो त सिंध जो शऊर सिंधी माण्हुनि सां गॾु आहे हिन नाइंसाफ़ी हिन बरबरियत हिन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु बीठो आहे ऐं आख़िर में समूरनि दोस्तनि खे थोराईंदो आहियां जिन असांजो हिन आज़ादी में साथ ॾिनो ऐं तव्हांखे वादो थो कयां त मुश्ताक सरकी या जेके ॿिया दोस्त आहिनि उन्हनि ज़ाती तौर ते कंहिंखे बि आज़ादु न आहे करायो पर उहे उन्हनि खे मां जस थो ॾियां त हू असां सां यकजहती तौर ते छॾाइजी अचण खां पोइ अधु कलाक खां पोइ दोस्त पहुता कैंप ते ऐं उन्हनि खे असांखे मान ॾिनो असां उन्हनि जी महिरबानी था कयूं ईअं कंहिं फ़र्द खे जेको आहे हीरो न ठाहियो बिराए महिरबानी ऐं तव्हांखे इहो वादे कंदो थो हलां त ही कंहिं फ़र्द जी कोशिशि न करे असां आज़ादु न थिया आहियूं पर ही मजमूई तौर ते क़ौमी शऊर ऐं सिंध जी उन सोशल मीडिया ऐं सॼी सिंध में जेके एहतिजाज थिया आहिनि ऐं वकील दोस्त जिन कोशिशूं कयूं आहिनि असां उन्हनि जे नतीजे में आज़ादु थियूं असां उन्हनि समूरनि दोस्तनि जा थोराईंदा आहियूं ऐं मुश्ताक जा बि थोराईंदा आहियूं जो हू पहुतो अधु कलाक खां सही पोइ पहुतो त सही घटि में घटि हुन असां दोस्तनि जो साथ ॾिनो थोराईंदा महिरबानी